अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे जाबिर ऐं सांवल जे विच में ॻाल्हियूं कराईंदो। रूंडो आख़िरकार हाणे चाकर खान खे का कूड़ सूड़ हणी मुतमिन करे वेंदो। जाबिर खान हाणे रूंडे जा पैर कढी छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो महिनत न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलो। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करें, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस चाकर खान जेको आहे जाबिर खान खे बि चई छॾींदो ऐं सांवल खान खे बि चई छॾींदो। मतिलबु त इन ॿिन्हिनि खे चई छॾींदो त सुभाणे तव्हांजे विच में ॻाल्हियूं आहिनि। अगरि जेकर तव्हां ॻाल्हियुनि जे विच में को बि हेराफेरी कई त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। छो जो तव्हांखे उते सची सचियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं जेके बि ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे उहे ॻाल्हियूं ज़ाहिर करणियूं आहिनि। सांवल खान चवंदो चाकर खान तूं जीअं असांखे चवंदे असां उहो ई कंदासीं, मतिलबु त असां ॻाल्हियुनि में ज़रूरु ईंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे पंहिंजे पुटनि समेत हिकु ॻाल्हि करे, मतिलबु त अहिड़ी कूड़ ठाहे जेका चाकर खान खे ॿुधाईंदो। चाकर खान खे कॾहिं बि न ॿुधाए सघंदो, छो जो रूंडो जी आख़िरकार इहा कोशिश हूंदी त हसीना बेगम ऐं जाबिर खान खे फासाए सघां। बहरहाल हू चाकर खान जे अॻियां कुझु बि न ॻाल्हाए सघंदो, मतिलबु त चाकर खान खे न चई सघंदो। उन जे दिलि में इहा ई ख़्वाहिश हूंदी त हर हाल में चाकर खान खे इहे ॻाल्हियूं ॿुधायां, मतिलबु त कूड़ ठाहे उनखे ॿुधायां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे हसीना बेगम सां सलाह करे ऐं हसीना बेगम जेको आहे जाबिर खान खे बि चई छॾींदो त अगरि जेकॾहिं रूंडो तुंहिंजी ॻाल्हियुनि में नथो अचे त पोइ तूं पहिरें पई उनखे पंहिंजी ॻाल्हियुनि में आण, मतिलबु त उनखे पंहिंजो कर। अगरि जेकॾहिं तूं उनखे पंहिंजो न कंदे त पोइ रूंडो अहिड़ी कूड़ ठाहे अहिड़ी चाकर खान खे ॿुधाए छॾींदो जो चाकर खान तोखे ऐं मूंखे हमेशह हमेशह लाइ हिन दुनिया में ख़तमु करे छॾींदो, मतिलबु त असांजे मथां हमलो करे असां ॿिन्हिनि जो कमु तमामु करे छॾींदो। जाबिर खान चवंदो त हसीना बेगम बसि तूं परेशान न थी। रूंडे खे त अहिड़ी सम्झाईंदसि, उनखे अहिड़ी त पटी पढ़ाईंदसि जो पाणे अची मुंहिंजे पेरनि में किरंदो ऐं मूंखां पल बि परे न थींदो। मतिलबु त हाणे रूंडो जेको आहे असांजो साथ ॾींदो। हसीना बेगम चवंदो त हा जाबिर खान ईअं ई करिणो आहे। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।